टाइम सां गॾु आउं गुलाम हुसैन ख्वाजा ऐं असां मौजूदु आहियूं टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले हेडक्वाटर में। टंडे मोहम्मद ख़ान खे जेतोणीकि ज़िले जो दर्जो मिलण में त लॻभॻि 10 साल गुज़री चुका आहिनि, पर हिन शहर जा खोड़ सारा मसइला आहिनि। हिन शहर में पाणी, सिहत ऐं ड्रेनेज जे हवाले खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला आहिनि जिन खे शहरी मोह ॾियनि पिया। अचो त ॻाल्हि ॿोल करियूं था हितां जे मक़ामी ज़िले रिपोर्टर सिंध TV जमील मेमण सां। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि टंडे मोहम्मद ख़ान शहर जा? महिरबानी गुलाम सिंह। टंडे मोहम्मद ख़ान के ज़िले हुअण जे नाते सां 10 साल गुज़री चुका आहिनि। 10 सालनि में ऐं सम्झां थो जेके तरक़ियाती कम हुअणु घुरिजनि जंहिं स्पीड सां, उन स्पीड सां अञा ताईं न थी सघिया आहिनि। टंडे मोहम्मद ख़ान जी सूरत इहा आहे, सूरत हाल इहा आहे त 3 तहलका जेके आहिनि, टंडे मोहम्मद ख़ान, बुल्ली शाह करीम ऐं टंडो ग़ुलाम हैदर, उन्हनि टिनी तहलकनि में जेको आहे म्यूनिसिपल कमेटियूं तमामु तबाहाल आहिनि। उते रस्ता, उते जूं गलियूं, उते जा निज़ाम सॼो डावाडोल आहे, धर्म भरम थियल आहे। ऐं इहो बि नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त हिन म्यूनिसिपल जे हवाले सां जेको सफ़ाई सुथराई जो जेको बुनियादी जेको कमु आहे उहो बिल्कुलु ठुप आहे। ऐं सियासी तौर ते माण्हुनि जी भर्तियूं कयूं आहिनि जेके 100 जे तइदाद में आहिनि, जेके घर वेठे पघारूं खणी रहिया आहिनि। ऐं उनखां अलावा पुलिस जो सिलसिलो अहिड़ो आहे जो हर ॻोठ में का मोटरसाइकिल घर जे ॿाहिरां नथो माण्हू बीहारे सघे। का मस्जिद जे ॿाहिरां नमाज़ पढ़ण जे लाइ माण्हू जेको वञे थो, उन जा मोटरसाइकिलूं, गाॾियूं फुरिजियूं वञनि हलियूं, खॼियूं वञनि हलियूं। ऐं टंडे मोहम्मद ख़ान जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेको आहे ड्रेनेज, वाटर सप्लाई स्कीमूं जेको हिन वक़्तु पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग तरफ़ां 202 मिलियन रुपया जारी थिया आहिनि, जंहिंजूं स्कीमूं हली रहियूं आहिनि। पर बुल्ली शाह करीम जी ॿुधाईंदो हलां त बुल्ली शाह करीम जी 1990 खां वठी वाटर सप्लाई जी स्कीम आहे। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त टंडे मोहम्मद ख़ान जे हिन ज़िले जो वॾे में वॾो तहलको बुल्ली शाह करीम आहे। 1990 खां वठी हेसि ताईं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग तरफ़ां उन वाटर सप्लाई जी स्कीम शुरू न थी सघी आहे, जॾहिं त उन ते 9 करोड़ रुपए खां वधीक लागत उन ते ख़र्च अची चुकी आहे। इहो ॿुधायो त जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो कहिड़ो किरदारु आहे शहर जे मसइलनि जे हल करण जे हवाले खां? जी, चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां हिते जो आवाम तमामु मायूस आहे, तमामु मायूस कुन सूरत हाल आहे। बुल्ली शाह करीम जो असांजो MP आहे अब्दुल करीम सुमरो साहब, तक़रीबन कराची में रहे थो। हिते उनजो को बि अचणु वञणु न आहे, तमामु घटि अचणु वञणु आहे। नौकरियुनि जे सिलसिले में बुल्ली शाह करीम माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। ऐं असांजो MLA सैयद नवीद कमर जे लाइ बि अफ़सोस सां चवणो थो पवे त टंडे मोहम्मद ख़ान जे हिकिड़े माण्हूअ खे बि नवीद कमर नौकरी न ॾिनी आहे। टंडे मोहम्मद ख़ान में नौकरियुनि जो कारोबार हली रहियो आहे। टंडे मोहम्मद ख़ान में नौकरियूं जेके आहिनि पैसनि ते विकिरो थी रहियूं आहिनि। हिकिड़ा दलाल आहिनि जेके मतिलबु त उहो उन्हनि जा माण्हू आहिनि, इंतिज़ामिया जा माण्हू आहिनि जेके विकिरो करे रहिया आहिनि। ऐं सिहत जी हिते तमामु सूरत हाल ख़राबु आहे। सिहत हिते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे जंहिंमें हींअर ऐसिनी थी 350 खां वधीक जेके जायुनि जे लाइ काग़ज़ जमा थिया, पर अफ़सोस जो उहो वरी बि फौरी तौर ते उन्हनि इंटरव्यूज़ खे, उन्हनि एप्लीकेशन खे रद्द कयो वियो आहे, इहे बंदि कयूं आहिनि। ऐं ज़िले जी अस्पताल हुअण जे नाते सां उते जी हालत तमामु अबतर आहे। डॉक्टर उते वेहनि नथा, डॉक्टराणियूं आहिनि ई कोन, पोस्टमार्टम बि अण बराबरी मतिलबु न पिया थियनि। ऐं इहो बि नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त टंडे मोहम्मद ख़ान जी जेका अस्पताल आहे उन में को बि सर्जन हेसि ताईं कोन थो वेहे, को बि स्पेशलिस्ट कोन थो वेहे। जेकॾहिं ज़िले जी हेॾी सारी अस्पताल आहे, उन में सर्जन न आहे, उन में स्पेशलिस्ट न आहे, डॉक्टराणियूं न आहिनि, त अहिड़ी अस्पताल जो कमी न आहे, अहिड़े इदारे जो कमी न आहे जो उनखे क़ाइमु कयो वञे। तहलका म्यूनिसिपल जी छा कारकर्दी आहे? तहलके म्यूनिसिपल टंडे मोहम्मद ख़ान जी सूरत हाल आहे त टंडे मोहम्मद ख़ान जा जेके पाड़ा आहिनि, सुमरा मोहल्लो आहे, मेमण मोहल्लो आहे, ख्वाजा मोहल्लो आहे, सोनपारी आहे, ऐं शौकत कॉलोनी आहे, मुश्तरका कॉलोनी आहे। उन में गंद जा ढेर लॻा पिया आहिनि। उते सफ़ाई जो को बि इंतज़ाम न आहे। ऐं इहो ॿुधाईंदो हलां त टंडे मोहम्मद ख़ान जी हिन म्यूनिसिपल में बत्ताखोरी तमामु उरूज ते आहे। मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जा हिसापतियूं आहिनि, उन्हनि में ब्यूरोक्रेट आहिनि, सियासतदान आहिनि, ऐं ॿिया बि माण्हू आहिनि जिन जा मतिलबु बता उते बाक़ाइदा हलनि था। हींअर फ़िलहालु फौरी तौर ते जेके आहिनि उहो नवीद कमर साहब जो PS रहियल PA आहे, उनखे फौरी तौर ते 17 ग्रेड में TM मुक़ररु कयो वियो आहे। जेको नाहिल माण्हू आहे हिते टंडे मोहम्मद ख़ान जे माण्हुनि सां ज़्यादती आहे त हिकिड़ो रिक्शो हलाईंदड़ माण्हू उहो TMO थी वञे ऐं उनजी फौरी तौर ते जांच थियणु घुरिजे। ख़्याल में त हिननि मसइलनि जो कहिड़ो हल आहे? मसइलनि जो हल इहो आहे त आवाम जेको आहे उहो लिटरेट थिए, माण्हुनि जो तइलीम जो हिते रेशो तमामु घटि आहे। हिते 100 जे तइदाद में स्कूल बंदि आहिनि।
हल इहो आहे त भई माण्हू तइलीम याफ़्ता हुजनि, माण्हुनि में शौर पैदा थिए। हिते जे MNA MP इंतिज़ामिया खे उहो माण्हू बावर कराइनि, छिकाइनि त भई असांजा ही जेके आहिनि बुनियादी मसइला आहिनि, जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, उहे असांखे ॾिना वञनि। हिते ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते जेके टंडे मोहम्मद खान जा मुख़्तलिफ़ शहरी हिते आयल आहिनि, उनखां पुछंदासीं उनखे कहिड़े नमूने जा मसइला आहिनि। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? हिते त मसइला तमामु घणो करे मसइला ई स्थान आहे, छाजे करे हिते हेल्थ जो आहे, एजुकेशन जो आहे, अमन अमान जो आहे, सभिनी जो मसइलो आहे। डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान जे अंदरि हर यूनियन काउंसिल जे अंदरि लातादाद में स्कूल बंद आहिनि, पगारूं टीचर वठनि था, पंहिंजे इदारनि में नथा वञनि। स्कूल आहिनि त उस्ताद कान आहिनि, उस्ताद आहिनि त छोकिरा कान आहिनि, छोकिरा आहिनि त बिल्डिंगूं न आहिनि, बिल्डिंगूं आहिनि त का शइ ई कान्हे। तंहिं करे इहा जेको एजुकेशन न हूंदी त असां पोइ हिते इन हवाले सां वेंदासीं। नंबर 1 स्कूल बंद आहिनि, उन जे लाइ का बि सियासी समाजी कोई मकतब फ़िक्र जो अॼु ताईं संजीदगी में न कयो आहे। सिर्फ़ु यूनियन काउंसिल शेख बिरके में असांजे 24 स्कूल बंद आहिनि, जंहिंमें 22 स्कूल खोलाइण जे लाइ ऐं टंडो ग़ुलामेदर में 2 नवां कॉलेज टंडो ग़ुलामेदर ऐं ॾंदे जे हवाले सां ऐं फज़ल पीछियो साहब सेक्रेटरी सां मिलियसि, निसार अहमद खोड़े सां मिलियसि, हलाइण जे लाइ 22 स्कूलनि ते मुंहिंजो ख़्याल आहे खुली विया हूंदा, पर ऑफिसर अञा त ॻाल्हाइण में संजीदा न आहिनि। नंबर 2 हिते फुरूं धाड़ा ऐं बदअमनी जेका उरूज थी आहे, उहा पहिरीं मिसाल इहा आहे त डॉक्टर अशोक कुमार खां 4.5 करोड़ रुपए जी फुर थी। अॼु ॾींहं ताईं DIG सनाउल्ला बासी साहब, SSP असांजे इहा पंवर साहिबा ऐं अमजद शेख मटियारी जा इंक्वायरियूं कयूं आहिनि। अॼु ताईं प्रेस जे ज़रिए आवाम खे न ॿुधायो वियो आहे त इन 4.5 करोड़ डकैती जे पोयां कहिड़ा अवामिल, कहिड़ा माण्हू, कहिड़ा किरदार आहिनि, न ॾिना। नंबर 1 हिते डिस्ट्रिक्ट टंडो मोहम्मद खान जे अंदरि मंदिर था साड़िया वञनि, पर अॼु ताईं हिकिड़ो माण्हू मंज़र आम ते कान आयो आहे त हीउ मंदिर केरु पिया साड़िनि। ऐं उनखां अलावा जेको वॾे में वॾो आहे नाजाइज़ तजाविज़ात ते कमु जेको हलियो आहे, माण्हू जा ग़रीब जा ठेला ऐं जेको छपरा कंहिंजो तंदूर हिन हटाइण। तव्हांजे साम्हूं हू जेका कोठी बिल्डिंग दीवारूं आहिनि, हिन जे अंदरि 14 खां 16 फुट अंदरि आहिनि। एडी ख्वाजा साहिब जो पंहिंजो आहे, एंडस कॉलेज जा आहिनि, ॿिया आहिनि। इन्हनि खे अॼु ॾींहं ताईं इन ठाहिण जी मज़म्मत कोशिशि न आहे कई। माना ग़रीब जे लाइ हिकिड़ो कानून ऐं अमीर जे लाइ ॿियो कानून। अचो इन खां पोइ ड्रेनेज सिस्टम ते, साईं असांजे पोयां इन पासे कॉलोनी आहे, ड्रेनेज सिस्टम अॼु ॾींहं कान ठहियो आहे। जेको ठहियो उहो नाकारा ठहियो, बदबूदार गटरनि जो पाणी घरनि में बीठो आहे। इंसानियत एसि ताईं इन बेहसी टंडो मोहम्मद खान जे अंदरि किरी पई त उते जा अक़लियत ऐं मुस्लमान जेके बि इंसान आहिनि, अथनि सां उहे पंहिंजो मदद पाण कंदा आहिनि, गंदगी हटाईंदा आहिनि, गंदगी खे हटाईंदा आहिनि। छाजे करे हितां ड्रेनेज जो जेको सिस्टम वञे थो, उहो वहीं सिधो गुनी जे पाणी में थो किरे, गंदगी में। उते बि जीवरत जो जेको नुक़सानु थिए थो, असांजो ई थो थिए। वाटर सप्लाई जो पाणी नाकारा बणिजी वियो आहे। हुते कुता गॾा जानवर टोटल उते ई तव्हांखे मुअल पवंदा, ऐं हुते जी दीवारूं बि न आहिनि, उहे माण्हुनि खे, इंसाननि खे पाणी पियारियो थो वञे। ऐं हुनखां अलावा जेको अचे हिन ॻाल्हि ते त बस टर्मिनल जे लाइ हिते जो बस टर्मिनल न आहे, फ्लाई ओवर जेके थींदा आहिनि उहे कान आहिनि, बाईपास न आहिनि, एतिरो ज़िलो बाईपास न आहिनि। वरी बेहसी जी ॻाल्हि आहे, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान असांजी लेटर कंप्लेंट ते नोटिस वरितो 2010 जे अंदरि, जेको रिकॉर्ड पियो आहे। उनखां बावजूद चीफ सेक्रेटरी सिंध फज़लुर रहमान खां वठी करे ऐं कमिश्नर आसिफ हैदर शाह साहब, डिप्टी कमिश्नर साहब, अॼु ॾींहं ताईं ते ई कान थियो आहे त इहा जेको बस टर्मिनल ठहे किथे थो, आहे किथे, कनि छा पिया, या इन्हनि पुल वांगुरु जीअं पहिरियों पैसा वठी करे करप्शन जे हवाले सां कागज़नि में बस टर्मिनल लिखियो हुजे, उनखे असांखे नथा ॿुधायो वञनि। नंबर 2 जेको आहे उन जो ॿिया मसइला जेके आहिनि, मसइला इहे आहिनि त पेट्रोलिंग पुलिस जी नाकारा आहे। चेक पोस्टनि ते तव्हां वञो, हिते मनशियात आम आहे। 2 शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी सोशल क्राइम, ॿियो क्रिमिनल क्राइम। हिते क्रिमिनल क्राइम आहे, सोशल क्राइम। तव्हां कंहिं बि दुकान ते वञो, मेनपुड़ियूं, गुटका, ही जेके बि ज़हरीली शयूं हूंदियूं आहिनि, जिते सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट पाबंदी आणियो वेठो आहे, उहो तव्हांखे सभु मिलंदियूं। हितां खां जेके नाजाइज़ तजाविज़ात जे हवाले सां आहे त हिते जो वापडा, हिते जी रेलवे, हिते जी सिहत, हिते जे पुलिस जे पंहिंजे इदारनि, हिते जे TMOs, हुननि जा पंहिंजा सभिनी खां पंहिंजा कब्ज़ा जंगलात ताईं, उनखे ख़ाली न पिया कराया वञनि। छाजे ख़ाली न पिया कराया वञनि? पसंदि ऐं नापसंदि जी बुनियाद ते हिन खे ठाहिणो आहे, हिन खे न ठाहिणो, इहो करे वेठो आहे। डिप्टी कमिश्नर साहब, जेको वॾे में वॾो असांजे ज़िले में मसइलो आहे, उहो डिप्टी कमिश्नर साहब पाण आहे, आसिम अहमद साहब। उहो छाजे करे त हिते जो मक़ामी आहे, हुनखे 3 साल जे अंदरि पंहिंजे शहर खे, आबाई शहर खे साफ़ सुथिरो न कराए सघियो आहे। हिन खां वॾी बेहसी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? 650 ऑर्डर
टंडो ग़ुलाम हैदर मां निकिरनि था जिते का घिटी कान्हे ड्रेनेज कान्हे का पुल कान्हे हुननि जी जेके गाॾियूं आहिनि जेके थींदियूं आहिनि जेके बाहि लॻियो वञनि एमरजेंसी वारी उहे MP जे घरनि ऐं बंगलनि ते फारा बि आणनि हुन ते आहिनि 650 मक़ामी गैर मक़ामी माण्हुनि खे कहिड़ा MP आहिनि तव्हां नाला खणंदा MP जेके आहिनि करीम सुमरो साहब आहे असांजो एजाज शाह बुखारी साहब आहे नवाज़ चांडियो साहब आहे हीअ पंहिंजे ज़िले खे न संवारे सघिया आहिनि ऐं हिननि जी जेको धरता करता विजय असांजो नवीद कमर साहब आहे नवीद कमर साहब खे एतिरे क़दुरु चवंदुसि त टणू मोहम्मद ख़ान जी संजीदा शख़्सियत आहे संजीदा सियासी शख़्सियत आहे पर इन जे हूंदे संजीदे में एॾी गैर संजीदगी असां खां सम्झ खां बालातर आहे आवाम खे सम्झ में न अचे पाण स्टैंड वठे त नौकरियूं केरु थो विकिणे नौकरियूं कीअं थी मिलनि टणो ग़ुलाम हैदर में जाली आर्डर कीअं मिलिया आहिनि ऐं हिन जेके म्यूनिसिपल जे बुख हड़ताल ते वेठा आहिनि इन्हनि माण्हुनि खे अॼु ताईं पघारूं छो न ॾिनियूं वयूं आहिनि हीउ पैसो किथां थो वञे तेल जो गैस जो 172 आयल कंपनी डिस्ट्रिक्ट में नंढियूं वॾियूं आहिनि हिन जो पैसो किथां थो वञे टेक्निकल कॉलेज छो उन्हनि खे NGOs जे हवाले कयो वञे इन्हनि मसइलनि ते हिननि करे ध्यानु ॾिनो ई कान्हे फ्लाई ओवर असांजा किथां विया हलिया असांजी पुलूं किथां वही हलियूं ड्रेनेज सिस्टम छो तबाही बर्बादु लॻो पियो आहे बदमनी छो आहे नाजाइज़ तजावीज़ात जे लाइ मेरिट जे बुनियादनि ते इहो छो न आहे हीअ त सॼे कानून हाणे असांजे कानून साज़ असेंबली जा वे मेंबर आहिनि जेके ॻाल्हाइण ई नथो अचे त असांजो कमु असेंबली जे अंदरि कहिड़ो आहे ऐं ॿाहिरि कहिड़ो आहे उन्हनि खे इहा ई ख़बर कान्हे अनपढ़िया माण्हू जॾहिं कानून साज़ असेंबली में वेठा हूंदा त असांजो ई ॾोह आहे असांजो ई हिननि खे वोट ॾेई वेंदा ॾेई करे मोकिलींदा आहियूं तंहिं करे इहा असांखे करिणो पवंदो ऐं असांखे पंहिंजो पाण अवेयरनेस आणणी पवंदी आवाम ऐं पब्लिक जे अंदरि ऐं जेकॾहिं हाणे ॾिसो हिते MS जेको आयो आहे बुलड़ी शाहकरी में हुन बाक़ाइदे हिकिड़े सहाफ़ी तालुका रिपोर्टर ऐं सिंध TV जे रशीद सुमरो साहब खे धमकियूं ॾिनियूं आहिनि सिर्फ़ु हुन एतिरो कि तव्हांजी बदिली थी आई आहे प्राइवेट हॉस्पिटल में वेठा आहियो तव्हां छो नथा अचो हिन पंहिंजे हॉस्पिटल में साईं MS जहिड़ो माण्हू के सहाफ़ी खे इन ॻाल्हि तां धमकियूं ॾे हिन खां वॾी बेहसी कहिड़ी हूंदी तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि टंडे मोहम्मद ख़ान शहर जा साईं तव्हांजी वॾी महिरबानी सिंध TV वारनि जी हिते मसइला तमामु घणा आहिनि जीअं असांजो दोस्त तव्हांखे ॿुधायो हलियो पहिरीं मसइलो हिते जेको पुलिस इंतिज़ामिया आयो तव्हां ॾिसो त टंडे मोहम्मद ख़ान जे अंदरि जेको हज़ारे शराबियूं जेके भठियूं पियूं हलनि जंहिंजी सरपरस्ती जेको हितां जो पुलिस जो जेको SHO जेको पाण करे थो हज़ारे नौजवान जेको ज़हरीलो शराब जेको केमिकल वारो जेको वापराईंदे हिते फोत थी चुका आहिनि उन खां पोइ ॿियो मसइलो असांजो इहो आहे त तइलीम जेका आहे हितां जी तमामु तबाह लॻी पई आहे तइलीम जो एतिरा स्कूल जेके आहिनि तव्हां विज़िट कयो दोस्तनि असांजे विज़िट बि कया आहिनि जंहिंमें माना टोटल एतिरा स्कूल आहिनि जेके माना हिते जे वॾेरनि जूं जेके उताकूं बणियल आहिनि हुते ॿारनि खे जेको तइलीम नथी ॾिनी जेके उते उस्ताद मुक़ररु थियल आहिनि उहे जेको घरु वेठे जेके पघारूं खणंदा उन खां अलावा ड्रेनेज जो मसइलो आहे असां जिते रहूं था मीर मुनवर कॉलोनी हुते हींअर पब्लिक हेल्थ जो तमामु वॾे में वॾो ठीकु हली रहियो आहे उहो जेको ठीकु आहे पब्लिक हेल्थ जो कटपर जेको इंजीनियर आहे जेको बाअसर माण्हुनि जो जेको ईअं सम्झो जहिड़ो कमदार आहे उहो जेको हुते कमु पियो कराए उन कम में जेको 2 नंबर जेको कमु पियो हले उन में चवंदा बाबा मीर मुनवर कॉलोनी जो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उहो तव्हांजो उन में कोन लॻंदो अटैच कोन थींदो त असां हुन सां ॻाल्हायोसीं बाबा छा अटैच कोन थींदो चवंदा बाबा तव्हांजो टेंडर ई कोन थियल आहे असां इन खां अलावा जेको 2002 में असांजो टेंडर जो 64 लख रुपए जो जेको टेंडर इन्हनि खाधो जेको ठेकेदारी तव्हांजो जेको आहे गफूर रामलियो ऐं दीवान जेको आहे इन जेको असांजो ठीको सॼो जेको पैसा खाई हलिया इन्हनि कमु कोन करायो हाणे चवंदा बाबा सोनपारी आहे पीपल्स कॉलोनी आहे इन्हनि जो ड्रेनेज जेको असां तव्हांजे पाड़े में अटैच कंदासीं उन खां पोइ जेको कमु हलंदो ऐं इहो जेको माना इन खां पोइ असांजो जेको मसइलो तव्हां ॾिसो पिया हींअर जेको तमामु घणो जेको हिते करप्शन हली रही आहे हर इदारे में जेको करप्शन एजुकेशन जा इदारा जेके तव्हां ॾिसो तबाह लॻा पिया आहिनि DC जेको हितां तमामु जेको 2 नंबर जेको कॾहिं बि नथो चाहे त बाबा DC ख़ुदि जेको ॿियनि जे प्लाटनि ते कब्रिस्तान जे प्लाटनि ते DC कब्ज़ो करे वेठो आहे एतिरे क़दुरु जो वरी चए वेठो त बाबा पहिरीं मां पंहिंजी दीवार थो ठाहियां उन खां पोइ जेको माना जेको शहर वासियुनि जूं जेको दुकानूं ऐं दीवारूं ठाहियूं वेंदियूं तव्हांजी वॾी महिरबानी सिंध TV वारनि जी जो असांजे जेको शहर जे अहम मसइलनि ते जेको तव्हां असांखां इंटरव्यू कयो आहे वॾी महिरबानी सिंध TV वारनि जी तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि टंडे मोहम्मद ख़ान शहर जा साईं टंडे मोहम्मद ख़ान मुकमल बदमनी जे वर चढ़ियल आहे हिते टोटल क्राइम थिए थो हिते जेके रोड जा सिस्टम अचनि था उन में करप्शन आहे हिते मनशा सरेआम हले थी हिते फूरूं धाड़ा रोज़ जा मामूल भरियल आहिनि कल्ह बि माना सरेआम माना चोर हलनि था माण्हुनि खे मारे पैसा फुरनि था अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि ऐं उन खां पोइ जेको हींअर जेको हद दख़िल जो मसइलो थियो इन में अचण सां DC ऐं SHO ऐं मुख़्तियारकार अचण सां माना माण्हुनि खे ना नोटिस ना कुझु ईअं तोड़ फोड़ हिननि कई
उन ते असां हिननि सां ॻाल्हायोसीं, ॻाल्हाइण तयारु न, असां हुन खां पोइ धरणो हुयोसीं, असां ते हिननि ओॾी महिल एफ आई आर कटियूं। हालांकि हिते चंडे मोहन खान में माना जेको आहे जेके पीपल्स पार्टी वारा जेके बि इहे कमु कनि था उन्हनि ते का बि शइ कोन थी थिए, पर हिते जा माण्हू जेके आवाज़ उथारनि था उन्हनि खे माना ब्लैकमेल कयो थो वञे राष्ट्र जे तरफ़ां। ऐं हिते मुकमल बदमनी आहे, गुंगन ऐं बोड़नि जी हुकुमरानी आहे चंडे मोहन खान में। हिते हेल्थ में जेके ड्यूटियूं आयूं उहे हिननि पैसनि ते माना वेकिरो कयूं ऐं 12 माण्हुनि खे ड्यूटियूं ॾिननि। उन ते GSN क़ौमी महाज़ 5 ॾींहं बुख हड़ताल कई, पर उन जो को बि नोटिस कोन वरितो वियो। मुसल एतिरा पर हिते को ॿुधणु सुणण वारो कुझु बि कोन्हे, बसि पंहिंजी करप्शन में ई मलोस आहिनि, पंहिंजा नोट छापीनि था ऐं पंहिंजो सिस्टम कनि था। ऐं जेको आहे हिते चंडे मोहन खान हर माण्हू हींअर बेरोज़गारी जे वड़ चढ़ियल आहे ऐं रेटनि जे हिसाब सां अचूं तॾहिं बि किथे बि मञराए कोन सघिया आहिनि। हीअ अंधनि गुंगन ऐं बोड़नि जी हुकुमरानी आहे। जेके तव्हांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो छा किरदारु आहे? उन्हनि जो तमामु वॾो किरदारु आहे, उहो करप्शन में तमामु 1 नंबर ते अचनि पिया हिन वक़्त ताईं। एजाज शाह बुखारी आहे, करीम सुमरो आहे, ॿियो चांडियो साहिबु आहे, इन तमामु वॾो किरदारु अदा कनि पिया। शहर जो बेड़ो ॿोड़े पंहिंजो पेट भरीनि पिया। चंडे मोहन खान शहर में असां सां गॾु मौजूदु आहे हितां जो जस्किम अॻवान। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़े नमूने जा मसइला आहिनि चंडे मोहन खान शहर जा? साईं टंडो मोहम्मद खान असीं सम्झूं था त सॼी सिंध जे अंदरि टंडो मोहम्मद खान असांजो वाहिद ज़िलो आहे जेको 100,000 मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जंहिंमें तव्हां टंडे मोहम्मद खान जे जंहिं बि डिपार्टमेंट में वञो, जंहिं बि खाते में वञो, मिसाल जे तौरु तव्हां असांजे हेल्थ सेक्टर में वञो त असांजी तहलका अस्पताल जेका करोड़नि जी बिल्डिंग ठहियल आहे, पर उते एॾी त करप्शन आहे जो को बि डॉक्टर ड्यूटियूं करण लाइ तयारु न आहे, को बि जेको सो उते पोस्टमार्टम जे लाइ डॉक्टर न आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि त असां वटि ग़रीब मिसकिन जेके फीमेल नारियूं अचनि थियूं VM जे लाइ, ऐं खोड़ दफ़ा जेको सो रोडनि रस्तनि ते ऐं उते ॿाहिरि उन्हनि जा VM थिया आहिनि, पर असां वटि VM जे लाइ लेडी डॉक्टर बि न आहे, कार्डियो जेको सिस्टम न आहे, एक्सरे नथो थिए, अल्ट्रासाउंड नथो थिए। ऐं उन खां अलावा जनरेटर असां वटि जनरेटर जा बिल निकिरनि था, गाॾियुनि जा बिल निकिरनि था, पेट्रोल जा बिल निकिरनि था, दवाउनि जा बिल निकिरनि था, पर मरीज़ खे हिकिड़ी इंजेक्शन बि उते मुफ़्त में मिलण लाइ तयारु न आहे। इस्पताल मुकमल तौर ते असां वटि तबाह आहे, जंहिंमें ग़रीब मरीज़नि खे को बि लाभ नथो मिले। उन खां अलावा असां जेकॾहिं एजुकेशन डिपार्टमेंट ते अचूं त असीं सम्झूं था त असां वटि 90% अहिड़ा माण्हू आहिनि जेके सहाफ़ी बि असीं खुली ॻाल्हि था करियूं, सहाफ़ी बि ऐं ॿियनि जेको सो कारोबारनि में मसरूफ़ आहिनि। ऐं असां हिते ॾिसंदासीं त को बि माना स्कूल सभई स्कूल असांजा बंदि आहिनि, को बि टीचर ड्यूटी करण लाइ तयारु कोन्हे। सुपरवाइज़र उन्हनि खां जेको सो माहवार मंथलियूं वठी जेको सो पंहिंजा पेट भरण में पूरा आहिनि। ईडियो असांजो इंतिहाई जेको सो अहिड़ो हसन सुमरो साहिबु एजुकेशन जो ईडियो आहे जेको महीननि जा महीना ऑफिसनि में कोन अचे। मुकमल तौर ते 2 शयूं आहिनि, हेल्थ ऐं एजुकेशन मुकमल तौर ते तबाह आहिनि। उन खां अलावा शहर जे आम मसइला, मिसाल तौरु तव्हां म्यूनिसिपल में अचो त असांजा रोड रस्ता गटर पाड़ा तव्हांखे खुलियल माना सबूत ॾींदा, मुकमल तौर ते तबाही जो मंज़र ॾींदा। को बि असां वटि ड्रेनेज जो सिस्टम कोन्हे। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं त शहर जे 10 लख आबादी खे असां वटि वाटर सप्लाई स्कीम जी टांकी लॻल आहे, जंहिंखे दीवारूं ई कोन्हे, जंहिंमें मिसाल तौरु तव्हांजो को बि माण्हू जेकॾहिं उन में का ज़हर या का बि अहिड़ी नुक़सानदेह उन में शइ खे जेकॾहिं पाणी में विझी वञे त असीं सम्झूं था हिते असांजा सवें जेको सो इंसानी जानियूं ज़ाया थींदियूं, सवें असांजा ढोर मरी सघनि था। ऐं हद इहा आहे जो उन स्कीम वाटर सप्लाई स्कीम खे चौधी वारी बि कोन्हे। उन खां अलावा म्यूनिसिपल मुलाज़िमनि खे पघारूं कोन थियूं मिलनि, ड्यूटियूं करण लाइ तयारु कोन्हनि, ऐं सॼो सिस्टम असांजो तबाह लॻो पियो आहे। ऐं ताज़ो जेके असां वटि करंट मसइला थिया आहिनि, मिसाल जे तौर ते हद तकलीन जी आड़ में तव्हां ॾिसो थी असांजूं इंट्रस कॉलेज खां वठी कोरट यूटिलिटी स्टोर ऐं हिते सरहंदी वारनि जा बंगला आहिनि, AD पंप लॻो पियो आहे, या पीपल्स पार्टी जा कर्ता धर्ता जेके उन्हनि जा वेझा माण्हू आहिनि उन्हनि जे बिल्डिंगुनि खे टच बि कोन्हे कयो वियो। ग़रीब मिसकिन माण्हुनि खे बिल्डोज़र जेको सो हणी वॾियूं करेनूं मशीनूं घुराए उन्हनि खे बिल्डोज़ ऐं तबाह कयो वियो। उन्हनि खे को बि टाइम पीरियड कोन ॾिनो वियो, उन्हनि खे जेको सो पंहिंजो सामान न खणणु ॾिनो वियो, वॾो उन्हनि जो तमामु घणो हिकिड़ो नुक़सानु कयो वियो। ऐं उन खां अलावा मज़े जी ॻाल्हि त जॾहिं उन मामले ते सियासी समाजी वर्करनि एतिजाज कयो त उन जे ॾोह में उन्हनि ते FIR कटियूं वियूं, उन्हनि ते केस दाख़िल कया विया।
को बि तदारुक कोन्हे ऐं असांजा चूंडियल नुमाइंदा माशाल्लाह असीं सम्झूं था त उन्हनि खे को बि शहर जो उल्को न आहे, को बि उल्को न आहे। हिते सौनि जी तइदाद में हज़ारनि जी तइदाद में उन्हनि नौकरियूं विकियूं आहिनि, उन्हनि जेको सो ठीकनि था करप्शनूं कयूं आहिनि, उन्हनि माल मेड़ियो आहे ऐं एतिरी हिते जी तबाही असीं सम्झूं था त रुगो ऑफिसर न बल्कि हिते जे चूंडियल नुमाइंदनि जो वॾे में वॾो किरदारु आहे इन तबाही में, जिन आउं सम्झां थो त हिन महिल ताईं कॾहिं बि टंडो मोहम्मद ख़ान में खुली कचहरी कोन कई आहे, कॾहिं बि उन्हनि जेको सो DPO खे हिते कोन विहारियो आहे, कॾहिं बि DC कोन वेठो आहे, कॾहिं बि असांजा हिते चूंडियल नुमाइंदा न आहिनि वेठा जंहिंमें शहर जे माण्हुनि खे घुराइजे, उन्हनि जा मसइला ॿुधजनि, उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ को तहरीक वरितो वञे या किरदारु अदा कयो वञे। असीं सम्झूं था त असांजो शहर चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां मुकमल तौर ते निंदणको आहे। असांजा चूंडियल नुमाइंदा जीअं ई जेको सो 2 साल अची थिया आहिनि उन्हनि खे इलेक्शन खटे, पर हिन महिल ताईं हिकिड़ो बि उन्हनि जेको सो प्रोजेक्ट टंडे मोहम्मद ख़ान खे ख़ासि तौर ते को प्रोजेक्ट कोन ॾेई सघिया आहिनि, को बि शहरवासियुनि खे का बि उन्हनि जेको सो अहिड़ी का स्कीम कोन ॾिनी आहे, शहरवासियुनि खे का बि जेको सो उन जे तफ़री जे लाइ असां वटि हिकिड़ो VIP माना करोड़नि जे ख़र्च सां मालियत सां असां वटि हिते शहर जे तफ़री जे लाइ मीर ग़ुलाम अली पार्क ठहियलु हो। अॼु तव्हां वञी उन पार्क जी हालत ॾिसो, उन में बल्ब कोन्हे, अंदरि छबर कोन्हे, वीहण जूं धिकियूं टुटियूं पियूं आहिनि, ॿारनि जे जेको सो तफ़री लाइ झूला उहे तबाह लॻा पिया आहिनि, हिकिड़ो बल्ब बि अंदरि कोन्हे ऐं हथरादू जेको सो ऐं मज़े जी ॻाल्हि त उन पार्क में सभु माण्हू पीपल्स पार्टी जा पंहिंजा रखियल आहिनि, जेके ख़ुदि ई जेको सो बल्ब ॿलाइनि था, उते ई लोभ चोरी कनि था, उते ई दर दरियूं खणी वञनि था, पर केर बि चवण वारो कोन्हे। हिते सियासी समाजी धुरियनि ऐं तंज़ीमनि इन्हनि सभिनी मसइलनि ते बार बार एहतजाज कया आहिनि, बार बार दायो आहे, बार बार जेको सो रेज़िस्ट कयो आहे, बार बार जदोजहद कई आहे, पर उन जो कंहिं बि क़िस्म जो नोटिस न आहे वरितो ऐं उन ॾोह में मुर्गो ई उन्हनि धुरियुनि ते जेको सो केस दाख़िल कया विया आहिनि, उन्हनि ते जेको सो घरनि ते चढ़ायूं थियूं आहिनि, उन्हनि ते जेको सो प्रेशर लागू कयो वियो आहे, उन्हनि माण्हुनि सां ई ज़ुल्म कयो वियो आहे ऐं नतीजे तौरु हिते उन्हनि जी मख़सूस लाबी आहे, पंहिंजी पाण बि पेट भरनि था ऐं उन्हनि जा पंहिंजा माण्हू आहिनि उहो बि पेट भरे शहर खे मुकमल तौर ते निंदड़को करे छॾियो अथनि। उन जे लाइ असीं सम्झूं था त को फ़रिश्तो ई अचे जेको हिन शहर खे सुधारे सघे थो, बाक़ी हिननि चूंडियल नुमाइंदनि जे रहम करम ते जेकॾहिं असीं रहियासीं त असांजे शहर जो, असांजे माण्हुनि जो असीं सम्झूं था त अलाह ई ख़ुदा ई हाफ़िज़ आहे। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? मसइला त काफ़ी सारा अहिड़ा आहिनि जेको आहे माना हिते तव्हां मां पंहिंजे पाड़े जी थो ॻाल्हि कयां, BNR कॉलोनी में जेको DCO हाउस बि आहे हुते, जेको तव्हां हींअर बि वेंदो सरज़मीन ते माना गंदगी जा ढेर लॻल आहिनि बाक़ाइदे। असां 2-3 चकर पाड़े वारनि रवासियुनि जेको आहे उन वटि विया बि आहियूं, त उहा जो ख़ुदा तव्हां पाण था रहो हिते त घटि में घटि तव्हां सफ़ाई करायो, जेको आहे हिकिड़े कल मां ॿुधनि था ॿिए मां कढनि था। पहिरीं ॻाल्हि त असांजो मसइलो आहे एजुकेशन, जेको आहे एजुकेशन ते बि हींअर जेको आहे माना प्राइवेट लोकेशन ते जेको आहे माना हीअ करण जी साज़िश कई वई आहे ऐं सरकारी अस्पताल में असां वञूं था, वॾी ॻाल्हि आहे जे माण्हू खे नांग त ठहियो पर कुतो थो खाए त उन जी वैक्सीन बि न आहे। हिते करोड़नि जी लागत सां जेको आहे माना बिल्डिंगूं ठहिनि, न स्टाफ आहे, न डॉक्टर, न कुझु। अहिड़ा बि के मरीज़ आहिनि जिन्हनि खे माना दवाऊं कोन थियूं ॾिनियूं वञनि ऐं जेको आहे हिते जेके नौकरियूं खपायूं आहिनि उहे जेको आहे हुते माना धड़ाधड़ रिश्वत जी बाज़ार गरम कई आहिनि। जेका पटियाली जेका हिते आवाम जो हक़ आहे उहा जेको आहे 4-5 लखनि में जेको आहे ॿाहिरियां माण्हू घुराए उन्हनि खे ॾिनियूं थो वञनि। हिते रवासी जेके आहिनि माना वॾी मुश्किलातुनि में अगरि जे असां वञूं था कंहिं MNA कंहिं MP हेठि कंहिं नौकिरी लाइ या कंहिं मसइले लाइ त उते उन्हनि जा छड़ था वेठा आहिनि, त उहे त माना पहुचण खां अॻु ई जेको आहे चवंदा त बाबा जेको आहे हिते जेको आहे पैसनि जो राज आहे। जेको आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं इलेक्शन ईंदी आहे त उन टाइम इहे जेको आहे भोतार वॾेरा असां वटि अची पेरनि ते अची किरंदा आहिनि त मां बसी आहियूं, तव्हांजो पीउ बसी आहियूं, त उहे जेको आहे हींअर माना पंहिंजे तक जो जेको आहे मसइलो हल करण लाइ तयार ई न आहिनि ऐं जेको आहे हिते हद कलियूं जेके नाजाइज़ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे नाजाइज़ आहिनि, जेके असांजूं पंहिंजूं प्रॉपर्टियूं आहिनि उहे जेको आहे उहे बि ॾाठियूं आहिनि। हिते के वॾेरा के मीर जा पीर उन्हनि जी बिल्डिंगनि खे जेको आहे माना चुरान नथी कई वञे ऐं हिते जे असां एहतजाज था कयूं त असांजे क़ौमी वर्करनि ते माना FIR कूड़ियूं कटे जेको आहे उन्हनि खे हिरासत थो कयो वञे जीअं सिंधी माण्हू को माना रोड ते न निकिरे, पर असां GM सही थिया उहे पोइ लॻायूं, असां पंहिंजे सिर ते कपाए था सघूं पर कंध झुकाए कोन सघंदासीं। तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि टंडे मोहम्मद ख़ान शहर जा? टंडे मोहम्मद ख़ान शहर में
मसला काफ़ी कम जाम थियण घुरिजनि। मसला आहिनि जेके इंक्रोचमेंट जे हवाले सां हींअर हले पियो नओं सिलसिलो। इंक्रोचमेंट मेरिट ते कोन पई थिए। मूंखे कल्ह टियों ॾींहुं शोभान सोरे AC माना बेगुनाह गिरफ़्तार कयो। असांजी होटल साम्हूं लंजार होटल आहे, उन बेगुनाह असांजी माना होटल सां ढा डूब करे छॾी। हीउ साम्हूं कोर्ट लॻो पियो आहे, हीउ एडी ख्वाजे जो आहे, इहो कोन टोड़ियो पियो वञे। एडी ख्वाजे पंप ते पाण माना ॿिनि पारनि जो वेही मानियूं खाइनि पिया, उन्हनि जो पंप कोन, उन्हनि खे टाइम ॾिनो पियो वञे। असांखे बेगुनाह गिरफ़्तार करायो शोभान शोरे पंहिंजे होटल तां। ऐं अॻियां बि एजाज शाह बुखारी MP टंडो मोहम्मद खान जो आहे, उन जा बि माना कई सिस्टम ठहियो पिया, उन्हनि जी जॻह हिन खे कोन पियो ठाहियो वञे। असांखे हरू भरू गिरफ़्तार कयो वियो कंहिंजे चवण ते। हालांकि असांजी होटल असां पाण हथनि सां ठाहे छॾी हुई। पोइ बि हिते जी पुलिस, हिते जो माना जेको बि डिपार्टमेंट सभु माना के बि हिसाब सां मंशियात जे हिसाब सां माना सभु मुलविस आहिनि। भत्ताखोरी जे हिसाब सां को बि माना एक्शन कोन थो खयो वञे। टंडो मोहम्मद खान में माना सिंध में वधि मंशियात टंडो मोहम्मद खान ज़िले में बि विकिरो थिए। मेनपुरी हुजनि, चर्स हुजे, आफ़ीम हुजे, ठर्रा, माना पुलिस खे सभु शइ ख़बर आहे। पोइ बि विकामनि पियूं, के रोकण वारो के कोन्हे, हिननि खे केरु चवण वारो कोन्हे, पंहिंजी मनमस्ती लॻाए वेठा आहिनि। आख़िर ग़रीब माण्हू छा कंदो। असीं जनरल रायल शरीफ़ खां ऐं जस्टिस ऑफ सिंध खां इहा अपील था ख़ुदारा टंडो मोहम्मद खान ज़िलो आहे, इन ते तव्हीं पंहिंजी कर्म नवाज़ी जा हथ रखो ऐं जांच करायो त हिते इंसाफ़ थिए, इंसाफ़ मेरिट ते कयो वञे। इहो चई पंहिंजी जॻह वटि। पहिरीं आऊं पंहिंजो ई सूरन भरियो अल्फाज़ चमडसि। ग़रीबनि ते ॾाढनि जा ज़ुल्म ॾिठासीं, बिना कंहिं कसूर ते कारोकारी ॾिठासीं। चोर विया चोरी करे थाणे अंदरि धणी ॾिठासीं। न इंसाफ़ रहियो, न अजब, न रहम रहियो। अजब यार ज़माने ॾिठोसीं। ख़ुदा जी फरमाने इलाही मां नाफ़रमानी कंदे ॾिठोसीं। न आदम न बिन ते हवा जो को पर्दो ॾिठोसीं। छा चवां, सिंधू जा शहीद सहंदे बेकसूर ॾिठोसीं। सच खे सोचे ॾिठोसीं। अखियुनि मां लुल्कनि जा नार बेवस वहंदे ॾिठोसीं। हिते ॿियो त ठहियो, हिते मुनवर कॉलोनी खे वञी ॾिठो, जिथे बिजली न आहे, जिथे बिजली न आहे। पीपल्स पार्टी या ॿिया माण्हू पंहिंजनि किचन में मुनवर कॉलोनी में 4-4 थंभा लॻायो वेठा आहिनि वापडाया। ऐं हिते वापडायो हिकिड़े ग़रीब मिसकिन माण्हुनि जे घर में हिकिड़ो बल्ब नथो ॿरे। मुनवर कॉलोनी में ड्रेनेज जो सिस्टम न आहे। मुनवर कॉलोनी में वाटर सप्लाई न आहे। अॼु केर बि हुते इंसान रहनि था या हैवान रहनि था त पाण वञी ॾिसो। हिते टंडो मोहम्मद खान फौजी शुगर मिल जी वञी हालत ॾिसो। फौजी टाइम में हुन जा छा पोज़ीशन हुई, अॼु वञी तव्हीं ॾिसो त अॼु वञी हुन जी छा पोज़ीशन आहे। हिते एजुकेशन डिपार्टमेंट में जेके 2012 जा भर्ती आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो पघार बि न ॾिनो वियो आहे। ऐं पाण एजुकेशन डिपार्टमेंट जो एज़े नाइब कासर आहियां। 2012 में मूं टंडो गुलाम हैदर में वञी जॉइनिंग कई। मूंखे ऑर्डर मिलियो, ऑफर ऑर्डर, सर्विस बुक, मुंहिंजो अकाउंट खुलियो। उन खां पोइ पुलिस रिपोर्ट, फिटनेस, सभु शयूं, पर अॼु ताईं बि मूंखे हिकिड़ो पघार न मिलियो आहे। मुंहिंजो ॾोह इहो आहे त आउं ग़रीब मिसकिन बेवस आहियां। ऐं हिते तेल ते कॾहिं CNG बंदि, कॾहिं CNG बंदि, कॾहिं पेट्रोल बंदि, कॾहिं खंडु 84 रुपया किलो, कॾहिं खंडु 60 रुपया किलो। जेको ग़रीब, जेको मज़दूर माण्हू 300 रुपया तारीख़ थो कमाए, छा किलो खंडु जो वठंदो।
जी नाज़रीन, टंडे मोहम्मद खान जे मसइलनि ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं साईं अब्दुल ख़ालिक़ ख़ासकिली सां जेके GSM तहरीक जा अॻुवान आहिनि। तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि टंडे मोहम्मद खान शहर जा? साईं जेकॾहिं टंडे मोहम्मद खान शहर जे मसइलनि ते ॻाल्हाईंदासीं, मुंहिंजे ख़्याल में त ही 5-10 मिंट 20 मिंट या कलाक तमामु थोरो आहे। हिते असांखे ॾींहं गुज़री वेंदा हुआ। तव्हां पाण टंडे मोहम्मद खान विज़िट कयो हूंदो त टंडे मोहम्मद खान जी हालत इहा आहे त जेकॾहिं पाण मेन मसइलनि ते अचूं त टंडे मोहम्मद खान जी हॉस्पिटल जी हालत तव्हां ॾिसंदा, जेॾी महिल बि वेंदा उते डॉक्टर बिल्कुलु गुम हूंदा। इलाज या जेका सिरिंज थींदी आहे न, उहा बि मरीज़ खे जेको आहे पैसनि सां ॿाहिरां वठणी पवंदी आहे। इहा असांजे टंडे मोहम्मद खान जी हॉस्पिटल जी हालत आहे। टंडे मोहम्मद खान जो असांजो जेको कॉलेज आहे टेक्निकल कॉलेज, जंहिंमें 300 शागिर्द जी जेको आहे उते दाख़िलात आहे, पर उते स्टाफ माना मुकमल ईअं सम्झो त ज़रे बराबरि आहे। उन जी पढ़ाई जेका आहे असां उहा बि ख़तमु लॻी पई आहे। उहो कॉलेज बिल्डिंग जी सूरत में त आहे, पर उन जो स्टाफ न आहे। उन में को बि हितां जे माण्हू खे को फ़ाइदो न हासिलु थियो आहे। इहा बि हितां जे जेके हुकुमराननि जी या जेको करप्ट हुकुमरान आहिनि उन्हनि जे इन पंहिंजो पेट भरण जी करे ई त हुननि जी इहा हालत कॉलेज जी असांजी आहे, अस्पताल जी हालत आहे। जेकॾहिं तव्हां शहर में ईंदा, शहरनि जा गटर ॾिसंदा त दुकानदार जेको आहे उहो रोज़ी नथो करे सघे, निमाज़ी जेको निमाज़ नथो वञी सघे। इहा गटरनि जी हालत आहे। छाजे करे जो उते जा माण्हू मुलाज़िम बि रखियल आहिनि, पर उनखे पघार नथो मिले। इहा हालत लॻी पिया। जेकॾहिं तव्हां राजू निज़ामानी या शेख बिरकियो, उहो बि टंडे मोहम्मद खान में अचे थो। जेको ॻोठु बेसिकली मुंहिंजो ॻोठु राजू निज़ामानी आहे, त उन ॻोठ जी हालत वञी ॾिसंदा, उन में बि इहा साॻी हालत आहे। राति जो तव्हां 5 बजे खां पोइ उन रोड ते तव्हां हली न सघंदा। मोटर साइकिल जी फुरत आम थी वई आहे। हर रोज़ तव्हां मीडिया में बि ॾिसंदा हूंदव त हर रोज़ असांजे हिकिड़े ॻोठ में 4-5 मोटर साइकिल ईअं फुरिजी था वञनि। ॾींहुं ॾिठे जो राति जो त उअं ई जेके शहर ऐं रोड आहिनि उहे चोरनि जे हवाले आहिनि। इहा हितां जे इंतिज़ामिया जी हालत आहे। इहा असांजे टंडे मोहम्मद खान जी हालत आहे जो को बि शहरी जेको आहे त महफ़ूज़ न आहे। उन खां अलावा तव्हां सॼो शहर विज़िट करे आया हूंदा त रोड जी हालत तव्हां ॾिसंदा। असांजे दोस्तनि हिते हिकिड़ो एहतिजाज कयो हो, पुरअमन एहतिजाज। उन में असां इहा ई शइ असांजे दोस्तनि रखी, उहा मेरिट जे बुनियाद ते तव्हां जेका बि हद दख़लियूं तव्हां ॼाणायूं आहिनि, मेरिट जे बुनियाद ते तव्हां उन्हनि खे भले उहो कमु कयो। पर हिते थियो ईअं पिए पहिरीं त हुकुमरान दुर जा जेके दुकान हुया, जेके जायूं हुयूं, बिल्डिंग हुयूं, उन्हनि खे बचाए बाक़ी आम माण्हू, आम ग़रीब जेको गाॾो रेड़ो लॻाए थो, कैबिन लॻाए वेठो आहे, उन जो नुक़सानु कयो पियो। उन ते असांजे दोस्तनि GSM तहरीक ऐं ॿियनि दोस्तनि शहरी इताद जॾहिं जिदोजहद शुरू कई त उन नतीजे में इहो नतीजो इहो निकितो त असांजे दोस्तनि ते बेगुनाह बेसबब पुरअमन एहतिजाज करण जे ॾोह में उन्हनि ते FIR कटियूं वियूं आहिनि। असां उन जी बि मरम्मत कयूं था ऐं असां सिंध TV मंझा इहा उमेद था रखूं त इन मसइलनि खे मुसलसिल खणो त जेका इन में तव्हांजी भलाई पाए, शहरनि जी भलाई पाए, जंहिंमें तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में त वॾो दर्जो मिलंदो। टंडो मोहम्मद खान सिटी जा तमामु घणा मसइला आहिनि। जीअं त टंडो मोहम्मद खान में असांजी एजुकेशन बि तबाह थियल आहे ऐं एजुकेशन में इंतिज़ाम इहो आहे त असां जेकॾहिं गवर्नमेंट स्कूल में वञूं था त हिकिड़ो त उते कॉपी कल्चर ज़्यादा आहे। उस्ताद जेके आहिनि से स्कूलनि में सही नथा अचनि ऐं जे स्कूलनि में अचनि बि था त ॿियो त असांजे ॻोठ जेके टंडे मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट खे सिटी वेझा था अचनि विलेजिस, त उन्हनि जा स्कूल बंदि थिया पिया आहिनि। उन्हनि खे गोदाम ठाहियो वियो आहे ऐं उते का फैसिलिटी कान्हे जे ॿार पढ़ी सघनि या पंहिंजे लाइ कुझु करे सघनि। उन खां अलावा इहो आहे त असांजी हेल्थ में अस्पताल त बिल्डिंग ॾाढी ज़बरदस्त खोली वई आहे ऐं ॾाढी सुठी आहे, पर उन में न डॉक्टरनि जो इंतिज़ाम आहे। जेकॾहिं माण्हू वञनि था त उते का कोऑपरेटिव कोन्हे आई ऐं हर तरह सां माण्हू मुसीबत में फाथियल आहिनि। पोइ उहे वीचारा मजबूर थी करे प्राइवेट अस्पतालनि में वञनि था ऐं उहे पुअर माण्हू जिन खे नीड आहे, ज़रूरत आहे त असां गवर्नमेंट हॉस्पिटल मां इलाजु करायूं, पर उन्हनि खे उहे उते फैसिलिटी न आहिनि। ऐं राति जे टाइम ते त बिल्कुलु का बि कान हूंदी आहे। जे एमरजेंसी थी वञे त असांखे वञिणो पवे, हैदराबाद वञिणो थो पवे टंडे मोहम्मद खान जे माण्हुनि खे, या असां मेमन अस्पताल में वञूं था। ऐं इहे प्राइवेट अस्पतालनि जा ख़र्च माण्हुनि जे न हुअण जे करे माण्हुनि जा डिलीवरी में जेके औरतूं आहिनि उहे हिते टंडो मोहम्मद खान जी एक्सपायर थी थियूं वञनि। ऐं उन खां अलावा जेके हेपेटाइटिस में मरीज़ आहिनि ऐं उन्हनि जो को इलाजु कोन्हे, केतिरो टेस्ट कोन्हे आई जो उनखे वरी अप्लाई करे सघनि या वरी उनजो को इलाजु थी ज़रियो हुजे। त इहो बिल्कुलु असांजे टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट में न आहे। उन खां अलावा असांजे लाइ हिकिड़ो इहो आहे त हिते नौकरियुनि जो वॾो प्रॉब्लम आहे।
हिते MPS ऐं MNA जेके थियनि था उन्हनि जी कोटा आहे, ॿिए बाक़ी ग़रीब मिसकिन माण्हुनि जी का बि हलंदी कान्हे आई। उहे भले केतिरियूं बि डिग्रियूं हासिल करे वेठा हुजनि पर उहे नाक़ाबिल एतमाद आहिनि। यकीनन उन्हनि जेके पढ़ी डिग्रियूं हासिल कयूं उन्हनि मां को फ़ाइदो ई कोन्हे आई। असांजा CM साहब ऐं असांजा हिते जा मिनिस्टर जेके आहिनि उहे असांखे का कोटा सिस्टम आहे, बसि नाला रजिस्टर फाइल में चढ़ी विया आहिनि ऐं हाणे असां वेंदासीं CM साहब खां सिग्नेचर कराईंदासीं, असां पंहिंजे माण्हुनि खे रखंदासीं ऐं 10,000 15 लख रुपया माण्हुनि वटि किथां अचनि? 50,000 50 लख ऐं माण्हुनि वटि क्वालिफाई न आहे त हू नौकिरी खे करे सघनि। हाणे इन जे हवाले सां हिन टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट में जेका इंटरफेयर रही आहे उहा असांजी सियासत जी तमामु घणी रही आहे। असांजो पुलिस इंतज़ामिया तबाह आहे। असांजे वटि मैनपुरी, गुटको, नशो ऐं चर्स ऐं उन में शराब जा अॾा खुलिया पिया आहिनि। असांजी पुलिस में इहो एतमाद कोन्हे आई। असां छो जो हू त कमदारी पिया कनि, मां सिधो चवंदी आहियां कमदारी पिया कनि। उहे वॾेरनि जी, सियासतदाननि जी, कामरेडनि जी ऐं कमदारी करे रहिया आहिनि। हिते का बि पुलिसी इंतज़ामिया न आहे ऐं न ई को सिस्टम आहे जंहिं सिस्टम जी तहत असां हलूं। असांजी एजुकेशन जे ऑफिसर सां को माण्हू आम मिलण थो वञे त उहो मिलण लाइ तयारु कोन्हे आई। जेकॾहिं असां DC वटि वञण लाइ तयारु हुजूं त असां वटि आम माण्हू सां मिलण लाइ तयारु कोन्हे आई। ऐं विलेजनि में किथे किथे त ईअं थियो आहे जो उते लाइट बि कोन्हे, उते पाणी जी सहूलियत बि कान्हे आई ऐं उते रस्ता रोड रस्ता कोन आहिनि ऐं एॾी अंधेर नगरी लॻल आहे जो असांजे टंडो मोहम्मद खान डिस्ट्रिक्ट जी पब्लिक सां एॾो वॾो सिस्टम। असां इन मसइले में बार बार असां मीडिया वारनि खे सभिनी खे अपील था कयूं ऐं आसिफ अली ज़रदारी साहब खे मां अपील थी कयां त भलाए महिरबानी तव्हां इक़्तिदार टंडो मोहम्मद खान खां सीटूं खणी ऐं ॿियनि सॼी पूरी सिंध मां सीटूं खणूं था। ही सिंध जे हालातनि ते ॻाल्हाइण लाइ को बि कोन्हे आई। छा असांजा MPS वोट वठी हितां वञी था वेही रहनि ऐं लैंक्रोस गार्डन में एसिन में घुमण खां सवाइ बि उन्हनि खे कुझु कोन थो अचे? छा वो प्रोटोकॉल गार्डन में हलन था तो ये पब्लिक जो उन्हनि ते वॾो एहसान आहे, अवाम जो एहसान आहे। उन्हनि खां वोट वठण महिल त फातिहाऊं बि असांखे यादि अची वञनि थियूं, सभु अची वञनि थियूं, पर टंडो मोहम्मद खान जी अवाम सां न हो सिंसियर अॻे हुआ न हाणे आहिनि, न ई अॻियां उन्हनि जेको आहे पॉलिटिक्स में त अॻियां असीं छा असांखे इंतज़ामिया। पर टंडो मोहम्मद खान जे जेको डैनी सिस्टम लॻो पियो आहे, रोडनि रस्तनि ते पाणी बीठो आहे ऐं हिते जे माण्हुनि खे पघार ई नथा। असां जॾहिं म्यूनसिपालिटी में वञूं था त कंहिंखे जो भाई सफ़ाई जो इंतज़ाम कोन्हे आई त उते जा जेके आहिनि वेचारा कमु कंदड़ मज़दूर तबिको जेको आहे चए थो अॼु असांखे पघार ई नथो मिले, असां कीअं वञी कमु कयूं? जॾहिं हिते सिस्टम ई दुरुस्त न आहे, हिते माण्हू मरी रहिया आहिनि, ख़ुदकुशियूं करे रहिया आहिनि, सिगरेट में मुतलबा आहिनि, हिते को बि इंतज़ाम कोन्हे। बेरोज़गारी जे सबब लाइ केतिरा हादसा थी था वञनि ऐं हिननि माण्हुनि खे को होश कोन्हे आई। असीं इहो चऊं था ऐं साहिब ॾोनू दुरानी जी ॻाल्हि थी कयां ऐं उन मीडिया वारनि खे पाण चवां थी त भई हली उते जो इंतज़ाम ॾिसो, जिते न हॉस्पिटल आहे न को स्कूल आहे ऐं न ई वधीक को रोड पको आहे ऐं उते बि माण्हू पाणी मां गुज़री रहिया आहिनि। इहे कहिड़ो इंसाफ़ आहे? छाजो इहो इंसाफ़ आहे? तव्हां अॼु सनेटनि जूं तव्हांखे तलाशियूं लॻियूं पियूं आहिनि, तव्हांखे MP MNA जूं तलाशियूं लॻियूं पियूं आहिनि, तव्हांखे निज़ामी हाणे जेको बल्दियाती इलेक्शन जूं लॻियूं पियूं आहिनि, पर कॾहिं तव्हां इहो सोचो आहे त पब्लिक जेके असांखे वोट ॾेई असांखे इवाननि में पहुचाए थी, असां एसिन में वेठा आहियूं, असां बंगलनि में वेठा आहियूं, असां गाॾियुनि में घुमूं फिरूं था, छा इहो तव्हांखे नज़र नथो अचे त छा ही पब्लिक जंहिंजा वोट खणी तव्हां कामयाबु थिया आहियो? टंडो मोहम्मद खान जी अवाम सदाई रोईंदे पिटींदे नज़र आई आहे ऐं असांजे हुकुमराननि खे कोई असर कोन्हे आई, न ई उन्हनि जूं अखियूं खुलनि थियूं। आख़िर केसी ताईं नाइंसाफ़ी थींदी रहंदी? न आहे नलको, न आहे पाणी, न आहे रोड, न छा काठ रखी करूं था, बचड़ा वीचारा नंढड़ा पाणी में किरी पवनि था। असां वटि का शइ कोन्हे, न बिजली, न लाइट, न रस्तो। असीं तमामु मज़बूत ॻोठ असांजो आहे। असीं माना पंहिंजी मज़दूरी करियूं, बचा वठी वीचारा पाणी जे ॾुक लाइ ॿिए राज्य में वञी पाणी भरे अचूं, पोइ उते माण्हू थोड़ा हणी दिला भञी ॾीन। असां वटि नलको बि कोन्हे, को खाइण लाइ पीअण लाइ पाणी कोन्हे, असीं ॾाढो तड़पूं ॻाल्हि। एजुकेशन जा मसला आहिनि, माना ये गरीब माण्हू खे तालीम बि मुश्किल सां मिले थी ऐं जेतिरा ॿार पढ़ियल लिखियल आहिनि उन्हनि खे मुश्किल सां माना तालीम मिले थी या नौकिरी वग़ैरह बि मुश्किल सां मिले, सिर्फ़ु सिफ़ारिश हले थी। जी टंडो मोहम्मद खान जे शहरनि जी शिकायत आहे त संदन MNA MPA संदन तकड़ मां गाइब आहिनि ऐं हिन शहर जा मसइला हल करण लाइ कंहिं क़िस्म का संजीदगी न ॾेखारे वई आहे। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त टंडो मोहम्मद खान शहर जा मसइला तुर्त तकड़ी बुनियाद ते हल कया वञनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ब्यूरो टाइम, ठठो।